अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह तोखे माफ़ कयो। उन्हनि मुनाफ़िकनि खे तो इजाज़त छो ॾिनी त हू जंग में शरीक न थियनि, जेसी ताईं तोते उहे पधरा थियनि हा जिन सच ॻाल्हायो ऐं तूं कूड़नि खे बि ॼाणे वठी हा। जेके अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं खे मञनि था, से पंहिंजे मालनि ऐं पंहिंजी जिंद जाननि सां जिहाद करण लाइ तोखां बहानो ॻोल्हे मोकल या इजाज़त नथा घुरनि। ऐं अल्लाह परहेज़गारनि ऐं फरमाबरदारनि ऐं अल्लाह खां ख़ौफ़ रखंदड़ ऐं वफ़ादारनि खे खूब ॼाणे थो। जंग या जिहाद में शरीक न थियण जी इजाज़त सिर्फ़ उहे ई तोखां तलब कंदा जेके अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान नथा रखनि। संदन दिलियूं शक में पयल आहिनि, तंहिं करे उहे पंहिंजे शक में ई सरगर्दान ऐं बुॾतर जो शिकार आहिनि। ऐं जेकॾहिं उहे मुनाफ़िक जिहाद में सच पच निकिरण जो इरादो कनि हा त उन लाइ ज़रूर को सामान तैयार कनि हा, मगर अल्लाह संदन हलण खे पसंद न कयो ऐं खेनि रोके छॾियो ऐं उन्हनि खे चयो वियो त अव्हीं बि वेठलनि सां गॾु वेही रहो, यानी उन्हनि खे चुरण जी तौफ़ीक़ ई न मिली। ऐं जेकॾहिं अव्हां सां निकिरनि बि हा त तव्हां में सवाइ ख़राबी ऐं शरारत जे ॿी शइ जो वाधारो न कनि हा ऐं अव्हां में फितने पैदा करण लाइ डुक डोड़ कनि हा। ऐं हाणे बि अव्हां में उन्हनि जा केतिरा जासूस आहिनि ऐं अल्लाह ज़ालिमनि खे खूब ॼाणे थो। बेशक उन खां अॻु बि उन्हनि अव्हां में फितनो पैदा करण जूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं तुंहिंजे मामलनि खे बिगाड़ण जी कोशिशूं ऐं सलाहूं कंदा रहिया। तव्हांजो हक़ यानी सचो वाइदो अची वियो ऐं अल्लाह जो हुकुम ग़ालिब ऐं ज़ाहिर थियो ऐं उहे अहिड़ो हुकुम ऐं तव्हांजी फतह मथां फतह नापसंदाई कंदा रहिया। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि मां को जद बिन केस अहिड़ो आहे जेको चवे थो त मूंखे इजाज़त ॾे त जीअं आऊं जिहाद में न हलां ऐं मूंखे फितने यानी आज़माइश में न विझ। मुसलमानों ॿुधी छॾियो त फितने में त उहे पाण अॻे ई आहिनि ऐं बेशक जहन्नम अहिड़नि काफ़िरनि खे वकोड़े छॾियो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तोखे सुख या फ़ाइदो पहुचंदो आहे त उन्हनि खे ॾुखियो लॻंदो आहे ऐं जॾहिं तोखे को ॾुख पहुचंदो आहे त चवंदा आहिनि त बेशक असां पंहिंजा कम अॻे ई दूर अंदेशीअ सां संभाले वरिता ऐं उहे सुरहा ऐं ख़ुशि थी मोटनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त असांखे हरगिज़ का बि शइ दुख या सुख, बुराई या भलाई नथी पहुची सघे, मगर जेका अल्लाह असां लाइ लिखी आहे उहो असांजो मौला संभालींदड़ ऐं कारसाज़ आहे। ऐं मोमिननि खे रुगो अल्लाह ते ई भरोसो रखणु घुर्जे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि मुनाफ़िकनि खे चयो त तव्हां असां लाइ ॿिनि भलाइनि मां कंहिं हिक खां अलावा कहिड़ी उम्मीद करे सघो था, शहादत या फतह? सो असां लाइ त भलाई ई भलाई आहे। ऐं ए काफ़िरो, असीं त उन ई इंतज़ार में आहियूं त अल्लाह अव्हां खे पाण वटां अज़ाब में मुब्तला करे या असांजे हथां का मार ॾियारे, तंहिं करे तव्हां बि इंतज़ार करियो ऐं बेशक असीं बि तव्हां सां गॾु मुंतज़िर आहियूं। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि खे पिण चओ, तव्हां पंहिंजो माल सुरहा ते ख़र्च करियो या अरहा थी, तव्हां खां उहो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। बेशक अव्हां वाक़ई फासिक, बेदीन ऐं नाफ़रमान माण्हू आहियो। ऐं उन्हनि जे ॾिनल माल जी न क़बूल पवण जो कारण हिन खां सवाइ ॿियो को बि न आहे जो बेशक उहे अल्लाह ऐं संदसि रसूल जा मुनकर आहिनि ऐं नमाज़ लाइ न ईंदा आहिनि, मगर सुस्तीअ, काहिलीअ ऐं आरस सां ऐं न की ख़र्च कंदा आहिनि मगर अरहा थी। तंहिं करे तोखे ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न की उन्हनि जा माल हैरत या अजब में विझनि ऐं न की सनन औलाद। अल्लाह रुगो घुरंदो आहे त उन्हनि शयुनि सां उन्हनि खे हिन दुनिया जी हयाती में ई अज़ाब करे ऐं संदन साह उन हालत में कब्ज़ थीन जो हू काफ़िर हुजनि। ऐं अल्लाह जो कसम खणंदा आहिनि त बेशक उहे ज़रूर अव्हां मां आहिनि, यानी मोमिन आहिनि, पर हक़ीक़त में उहे अव्हां मां न आहिनि, लेकिन उहे ढिढड़ी बुज़दिल क़ौम आहिनि। उन्हनि जी हालत इहा आहे जो जेकॾहिं खेनि का पनाह जी जाइ या के चरूं या लिकी वञण जो हंधु मिले हा त उन्हनि ॾांहुं तंग छिनाए भॼी वञनि हा, ज़ोरीअ भॼी वञे उन में लिकनि हा। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि मां कंहिं सदकनि यानी ख़ैराती माल जी विरासत बाबति तोखे ताना हणनि था, पोइ जेकॾहिं मंझाइसि सदके जे माल मां खेनि ॾिनो वञे त राज़ी थियनि था, ऐं जेकॾहिं उन मां न ॾिनो वञेनि त उन ई महल
कावड़जी वञनि था ऐं कहिड़ो न चङो थिए हा जेकॾहिं वाकई हू उन में राज़ी थियनि हा जेके अल्लाह ऐं संदसि रसूल खेनि ॾिनो ऐं चवनि हा त अल्लाह ई असां लाइ काफ़ी आहे ऐं जल्दी ई अल्लाह असांखे पंहिंजे फज़ल सां ॾींदो ऐं संदसि रसूल बि असां ते महिरबानी कंदो ऐं बेशक असीं त अल्लाह ॾांहुं रग़बत रखंदड़ ऐं आस लॻायो वेठा आहियूं।